नंढड़ा ॿार पंधु न कंदा आहिनि अदरक पाणी जो पोलियो वारा माण्हू थोरा चार हिन तेल जा दाणा सूर वारी जॻह ते पहुचाए यकीन करो अलाए केतिरनि माण्हुनि जा सुखल अल्लाह पाक हिन तेल मां सावा करे छॾिया अथव ही तेल हर सां जिस्म जे अंदरि जज़ब थी वेंदो आहे ॿिनि मिंटनि जे अंदरि अल्लाह पाक हुकुम सां सूर छॾे वेंदो वटि हिन जो 50 रुपया आहे 3 बोतलूं गोड़ हिकिड़े सौ में ॾींदो आहे बाबा साईं तव्हांजे लाइ ख़ारिश जी तकलीफ़ जे लाइ हिकिड़ो तेल आंदो आहे जंहिंजो नालो चोड़े ठंडक आहे ही हण सां जान जिस्म खे ठारे विझंदो आहे आहे कंहिंखे ख़ारिश जिस्म में आहे कंहिंखे खाजी जिस्म में खनी खनी न लता छॾिया आहिनि फट भॼी विया आहिनि ख़ारिश जिस्म मां नथी करे छो ख़र्चु कयो अथई हाणे रुपयो हिकिड़ो ख़र्चु न कर हलिया गाॾी खे वेझो 2 मिंटनि में ख़ारिश छॾे वञे 50 रुपए जो अघदार सम्झिजांइ इन खां वधीक गारंटी मूं वटि बि का बि कोन्हे का रब जॾहिं राज़ी थी पवंदी त पोइ पाण चई पवंदा अथई अगरि आहे भरोसो ॻाल्हि ॿुधिजे 2 मिंटनि जे अंदरि अल्लाह पाक जे मथां ख़ारिश खाई ख़तमु थी कोई ख़रीद कर न त बोतल बोतल उछलियो हलियो वञ रुपए वठण खां पोइ आराम बनी हिन खे इस्तेमालु कर सुठी ख़तमु थी वेंदी ऐं तुंहिंजे लाइ कन जो फुड़ो आंदो आहे कन में सूर कन में दॿ कन में कारी कन पाए थो ख़र्चु कयो अथई हाणे ख़र्चु न कर हिकिड़ो थोरो फीस सभई अलाह जे नाम ते तुंहिंजे कन में विझंदुसि 2 मिंटनि में कन जो सूर छॾे वञे इंसाफ़ सही सां पोइ कजे पंड हिन जो 50 रुपया 3 बोतलूं हिकिड़े सौ में ॾींदो आहे कन में सूर कन में दॿ कन में कारी न थींदी बाबा साईं कन जो सूर छॾे वेंदो ऐं अव्हां जे लाइ हिकिड़ो फ़क़ी खणी आयो आहे हाज़मेदार ही फ़क़ी असांजो मशहूरु मुल्कनि में थींदो आहे यकीन मुंहिंजी ज़बान ते करी उहो सफ़ू में बेमिसाल हाज़मेदार फ़क़ी आहे असांजा वॾड़ा इहे सुठियूं फ़क़ियूं पाण पंहिंजे घरनि में रखंदा सभु अल्लाह पाक जी नेमत ऐं झंग जो गांव ऐं देसी वखर रब पाक हिन में वॾी किफ़ायती आहे हाणे मां चमचो फ़क़ी हुन माण्हू खे पहुचाए जंहिंखे पेट ते भरिजी आहे 2 मिंटनि में पेट थो वठी हाणे चमचो फ़क़ी हुन माण्हू खे पहुचाए जंहिंखे